जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुंह देख लिया आईने में, पर दाग न देखा सीने में। दिल ऐसा लगाया जीने में, मरने को मुसलमान भूल गए। अजान तो अब भी होती है, अजान तो अब भी होती है मस्जिद की फिजा में। ऐ अनवर, जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे, वो ज़र्ब लगाना भूल गए। मोहम्मद की आमद से राजम मुनीरा, मोहम्मद की आमद से राजम मुनीरा, वसल्लु अलैहि कसीर। प्यार मोहब्बत सा दो दफ़ो भी दरूद पाक पढ़ी वठो, तां अल्लाह जी रहमत आसमान मझां ईअं वसी पए जीअं सावण जी मौसम में मींहुं वसी पवंदो आहे। प्यार मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल इकराम अजीज दोस्तों भाइयों, अल्लाह पाक ने मुक़द्दस किताब कुरान करीम में मुख्तसर तिलावत की समझी। दिन जहान में सरदार साथी कौसर शाफे रोज माशर सैयदुल अंबिया वल मुरसलीन हजरत मुहम्मद रसूलुल्लाह, तमाम सब बुलंद आवाज़ से जो सल्लल्लाहु, बुलंद आवाज़ से, बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। साईं जे पाक फरमान मुबारक में एक हदीस मुबारक जा लफ्ज़ मुबारक पढ़िया थे। दुआ है अल्लाह पाक सही मकसद मतलब मफ़हूम बयान करने की तौफीक अता फरमाए। अजीज दोस्तों, काफ़ी वक्त खां वठी करे तमाम आलमन सबूरन जा बयान शौक़ और मोहब्बत से ॿुधा है। अल्लाह का दुआ है अल्लाह ताला तहां जे ॿुधण खे क़बूल फरमाए ऐं अल्लाह साईं प्रोग्राम के तव्हां असां जे लाइ निजात ऐं छुटकारे जो ज़रियो बणाए। बुलंद आवाज़ सां आमीन जो। आमीन जो मतलब इहो आहे यानी अल्लाह असांजी दुआ क़बूल फरमा। अल्लाह दुआउनि खे क़बूल करण वारो केरु आहे? थोड़ो मोहब्बत ऐं प्यार सां जवाब ॾियो। मां सम्झां टाइम घणो थियो आहे, तव्हां थकी पिया हूंदा। इनमें मुझो कसूर ना है। साईं वारा जॾहिं सॾु कनि मां तक़रीबन ये समझो 7 बजे हिते पहुची वियो आहियां। 300 किलोमीटर मां सफ़र कयो आहे, पंहिंजे मदरसे में जुमो पढ़ाए निकितो आहियां। अल्लाह ताला मुझे हाज़िरी खे क़बूल फरमाए। रब साईं तव्हांजी मोहब्बत ऐं उल्फत खे बि रब साईं पंहिंजी दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। आमीन। अज़ीज़ दोस्तों, ही सीरत मुस्तफ़ा के उन्वान से ही प्रोग्राम थी रहियो आहे। नबी से सीरत चओ न सुभान अल्लाह, चओ त सही आहे। उहो नबी जेको नबियन जो नबी आहे, उन्हीं जी सीरत जो ज़िक्र पूरे जो पूरो मां छा करे सघंदो आहियां। ॿियो आलम संग छा बयान करे सघंदो आहे। मां त पंहिंजे बयान में ईअं चवंदो आहियां, नबी साईं जो शान बयान करे तो हजरत जिब्रील अलैहिस्सलाम बयान करे। जे आदम अलैहिस्सलाम के ॾिठो, नूह अलैहिस्सलाम के ॾिठो, मूसा अलैहिस्सलाम के ॾिठो, इब्राहिम अलैहिस्सलाम के ॾिठो, यूसुफ जहिड़े शहजादे नबी के ॾिठो। शान बयान करे तो जिब्रील बयान करे। जे बयान करण वारो जिब्रील हुजे तो ॿुधण वारी जमात अबू बकर, उमर, उस्मान और अली जहिड़ी हुजे। चओ सुभान अल्लाह। छा ख्याल आहे तव्हां ख़ैर करना तनशा वारनि जो? तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो ज़िक्र ॿुधंदो जी? मतलब मां 2-3 मिनट तव्हांखे सिर्फ़ इहा साही ॾियां। जंहिंखे वञिणो आहे उहे वञनि, बाक़ी जेके वेहनि उहे ॼमी वेहनि। वेहण वारा हो या वञण वारा हो जी? माशाअल्लाह। नबी पाक जो आशिक़ चओ सुभान अल्लाह। हे त हिकिड़ी रात आहे, पर आशिक़ खे
मुसलसल कई रातियूं साम्हूं अची वञनि तॾहिं बि निंड फिटाईंदो पर मिठे मुहम्मद जो ज़िक्र ॿुधंदो रहंदो। चओ सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हाली मां तव्हांखे थोरो जॻाए वठां छो त हाणे ईअं सम्झो तारीख़ बि तब्दील थी चुकी आहे। तारीख़ बि तब्दील थी चुकी आहे। तव्हां बि थकी पिया हूंदा थोरो जाॻी करे चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। असांजो अक़ीदो ईमान आहे। असांजे नबीअ जो शान वधे, असांजो ईमान वधे। चओ असांजो ईमान वधे। केॾे शान वारो सुहिणो नबी पैगंबर इमामुल अंबिया वल मुरसलीन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु चईदे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। जंहिंजे इखलाक जो ज़िक्र रब पाण पियो करे, जंहिंजे मुल्क जो ज़िक्र रब पाण पियो करे, जंहिंजी चादर जो ज़िक्र रब पाण पियो करे, जंहिंजे अख मुबारक जो ज़िक्र रब पाण पियो करे, जंहिंजे ज़ुल्फ़न मुबारकन जो ज़िक्र रब पाण पियो करे, जंहिंजे चेहरे जो ज़िक्र मुस्तफ़ा जे चेहरे जो ज़िक्र रब अर्श ते पाण पियो करे। चओ सुभान अल्लाह। कुरान ही कुरान। सुभान अल्लाह। वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरदा। अल्लाह पाक फरमाते कुरान पाक में वज़ुहा सिज उभरी करे मुकब्बल फिजा के जे वक्त में रोशन कंदो आहे। सारी दुनिया कोशिश करे सिज के पोते मोटाए न सघंदा। मुंहिंजा महबूब तो मुहम्मद अरबी जो शान मां पाण वधाए छॾियो आहे। कंहिंखे ताक़त ई कान्हे का जो तो मुहम्मद जो शान घटाए सघे। नबी साईं जे शान के कहें बुलंद कयो आहे। कहें हथ मथे करे गवाइजो। कहें छा थो फरमाए कुरान चवे तो अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्का विज़रक अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। ओ मुंहिंजा महबूब मां जो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे। साईं कहिड़े नमूने सां तूं मुंहिंजो ज़िक्र करे छॾियो आहे। ओ मुंहिंजा मुहम्मद जॾहिं आज़ान थींदी जाते मुंहिंजो ज़िक्र थींदो ते तो मुहम्मद जो ज़िक्र भी थींदो रहंदो। जेको कलमो तूं इंसाननि खे पढ़ाईंदे उन्ही में मां रब जो ज़िक्र भी थींदो रहंदो तो मुहम्मद अरबी जो ज़िक्र भी थींदो रहंदो। मुंहिंजा महबूब जॾहिं तुंहिंजा उम्मती तो मुहम्मद जे मथां दुरूद पढ़ंदा उते मुंहिंजो ज़िक्र भी थींदो रहंदो तो मुहम्मद पाक जो ज़िक्र भी थींदो रहंदो। छो न मां ये लफ्ज़ चवां के तो इहो जेहा शाना वाला आया ना कोई आना है। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। इहो जेहा शाना वाला आया ना कोई आना है। इस जेहा शान किसे पाया न कह पाना है। इस जेहा शान किसे पाया न कह पाना है। सोना अर्शा पे जान वाले यार, सोना अर्शा पे जान वाले यार, रब कोलू मरतबे पाण वाले यार। आया गम आसे दिखाण वाले यार, भुले अनु सीधा राह लाण वाले यार। ए जो मकाम मिटे मोहम्मद पाक जो अल्लाह जी ज़ात जो कसम उलमा जो बंजो अकीदो ईमान सारी कायनात जो शान घटा तो मिठे मोहम्मद अरबी जो शान वधा। जो असांजे नबी जो शान वधा। इन्हीं जे करे मुंहिंजा अज़ीज़ मुसलमान भाइरो कुरान पाक जो मुतालियो कयो। कुरान करीम में अल्लाह पाक मिठे मोहम्मद अरबी जो ज़िक्र फरमायो आहे। चवे तो मय्यो अल्लाह व रसूल। चओ सुभान अल्लाह। मय्यो अल्लाह व
मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। मोहम्मद अरबी जो जिक्र बीठो आहे बिजात रब कुरान पाक में ऐलान फरमायो आहे कवे तो अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी इताअत कयो ऐं रसूलुल्लाह जी इताअत कयो। बिजात रब कुरान पाक में तज़किरो फरमायो कवे तो फइन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दू इलल्लाहि वर रसूल जो जिक्र मौजूद है। अल्लाह फरमातो महबूबा मां तो जो जिक्र मथे करे छड़ियो आ मां तो जो शान बुलंद करे छड़ियो आ मां तो जो मर्तबो ए मकाम मथे करे छड़ियो आ साईं के दो मकाम आ। अल्लाह फरमातो जे पासे नजर कयो उते तबा के मिठे मोहम्मद अरबी जो मकाम बुलंद नजर ईंदो चो सुभान अल्लाह। मेराज ते जिक्र कयो मेराज ते नजर कयो सारी का दुनिया दे अंबिया अलैहिस्सलाम के जेके वे नबी हुए जमीन ते आया समूर नबियन के मेराज में फर्श ते करायो हिको लाला जेके अर्शन ते घुरायो कहे तो कदी जिक्र अंदर पैया रख कदम कदी अर्शां पे मुलाकात हो कदी जिक्र अंदर पैया रख कदम कदी अर्शां पे मुलाकात हो मूसा आपे मंगे एनु रब सही प्यासा दे मूसा आपे मंगे एनु रब सही प्यासा दे पाके मक्के दे मोतियां दे जोड़ इंदा अर्शा ते जावन बिस्मिल्लाह सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। ए मिठे मोहम्मद अरबी के मेराज जो जिक्र आ तवज्जो कर समझो गाल हज़रत नूह पैगंबर पांजी कौम जे सामो रब जी वहदानियत बयान कर रहे हो कहे तो काल या कौम इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरो। उनी वक्त में कौम छा चंदी आ ओ नूह पैगंबर तू तो बेवकूफ बंदी चुको आ चढ़ियो थी चुको आ तू तो गुमराह थी चुको आ। हज़रत नूह अलैहिस्सलाम छा चंदो आ कहे तो लैसा बी ज़लालतुन वलाकिन्नी रसूलुम मिर रब्बिल आलमीन। मां भूले रहे मां अल्लाह जो रसूल है मन हुन इल्जाम लगायो नूह पैगंबर पान जवाब दे रहे हो हज़रत हूद के मथा कौम इल्जाम लगायो हज़रत हूद पान जवाब दीनो कहे तो लैसा बी सफाहतुन वलाकिन्नी रसूलुम मिर रब्बिल आलमीन। नूह पैगंबर के मथो इल्जाम लगे सफाई नूह अलैहिस्सलाम पान दे रहे हो हूद पैगंबर के मथो इल्जाम लगे हज़रत हूद पान सफाई दे रहे हो पर जरे मिठो मोहम्मद अरबी सफा मरवा दी चोटी ते चढ़ी करे रब दी तौहीद बयान पियो करे उनी वक्त में कौम वाला छा चवण लगा ओ मोहम्मद पाक वो तो चवे तू साहिरा वो तो चवे तू शायरा वो तो चवे तू जादूगरा। अल्लाह फरमायो महबूब तू चुप कर जवाब तो जे तरफों मां रब पान दींदो वेंदो कवे तो तब्बत यदा अबी लहब व तब्ब मा अगना
वमरातुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद वन्नज्मि इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। माना हो जेके ॻाल्हियूं कनि पिया उन्हनि जो जवाब रब पाण ॾेई रहियो आहे। एॾो अल्लाह जी ज़ात जो मिठे मोहम्मद अरबी सां प्यार आहे। ओ मुसलमानो, रब मिठे मोहम्मद अरबी के बाकमाल बनायो आहे। मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ्तगू में भी कमाल आहे, पैगंबर जे मौजूदात में भी कमाल आहे, मिठे मोहम्मद अरबी जे खुल्क में भी तो कमाल आहे। बुलंद आवाज़ से तो सुभान अल्लाह कहिए सुभान अल्लाह। नबी से ऐसा कचहरी लगी पैया आयो हमारा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामो बीठो आन। हुजूर पूछा फरमाई मां इस्मुका, ओ चलवारा बुधा को जो नालो चाहे तो केड़े कबीले जो आन, केड़े खानदान जो आन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छा चवंदो आहे, कहे तो इस्मी ज़म्माद, मुंहिंजो नालो ज़म्मादार। हुजूर फरमायो केड़े कबीले को आयो आहियां? मिन कबीलतिल अज़द, मां अज़द कबीले जो आहियां। कीअं आयो आहियां? चओ सुभान अल्लाह। कीअं आयो आहियां? जैसे मूंखे अबू जहल मोकिलियो आहे जो मोहम्मद पाक सां बहस कर, मुनाज़रो कर। छाजो मुनाज़रो कयो कंदे? जे मूंखे ख़बर पई आहे तव्हां नओं दीन माण्हू खे सम्झाए रहिया आहियो, नओं दीन। पोइ असांजो से अबेदारी वारो दीन आहे, असां उन ते ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां तोसां बहस कंदासीं, मुनाज़रो कंदासीं। जे मुनाज़रो कंदे जे हा मूसा से हा। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामने सहाबा वेठा, सहाबा गुस्सो पिया कनि। हुजूर फरमायो, ओ मुंहिंजा यारो तव्हां चुप रहो, मां मोहम्मद अरबी पाण थो ॻाल्हायां। चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं हिते को ॿियो मौलवी नंढो वॾो हुजे हा ऐं उनजा शागिर्द भी वेठा रहना, मदरसे में अची करे कोई चवे मां सां मुनाज़रो कर, बहस कर, गुस्सो करे हा। जाहिल तोखे ईंदो छा आहे, अलाए छाजो छा जवाब ॾे हा। लेकिन सदके वञा मां मिठे मोहम्मद अरबी जी जुती मुबारक कम। चओ सुभान अल्लाह। हुजूर फरमायो, ओ समाज जी साईं छा ॻाल्हियूं कंदी? अॻ में तुंहिंजे पंहिंजो कलाम ॿुधाए बहस करे तूं बाज़ कर। मिठे मोहम्मद अरबी के तो चवे अॻ में तव्हां पंहिंजो कलाम ॿुधायो, जेको कलाम तव्हां अबू बकर खे ॿुधायो आहे, उमर खे ॿुधायो आहे, उस्मान खे ॿुधायो आहे, अली खे ॿुधायो आहे। अॻ में तव्हां पंहिंजो कलाम पढ़ो। हुजूर फरमायो, मां मोहम्मद कलाम पोइ पढ़ंदो आहियां, अॻ में अल्लाह जी तारीफ़ कंदो आहियां। चओ सुभान अल्लाह। कहिजे सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि उलमा जो बंद कनि था त मिठे मोहम्मद अरबी नबूवत वारी ज़बान सां पंहिंजे रब जे ज़ात जी सुञाण कराई आहे। चओ सुभान अल्लाह। हुजूर से छा करायो आहे? चओ रब जो तारुफ़ करायो आहे। इमामुल अंबिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण छा था फरमाइनि? ओ समाज जी साईं ॿुध मां पंहिंजे मालिक जी तारीफ़ तो बयान कयां। मुंहिंजे पैगंबर इहे अल्फाज़ पढ़िया, अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि। सब तारीफ़ उन्हीं अल्लाह जो जेको सॼी कायनात जो खालिक ऐं मालिक आहे, जेको नफ़े ते नुक़सान जो मालिक आहे, इज़्ज़त ऐं ज़िल्लत जो मालिक आहे। चओ सुभान अल्लाह। नबी सोने अवल इहो सबक ॾिनो, दा सफ़ा जबल जी चोटी ते बीही करे। चओ सुभान अल्लाह। अलिफ अल्लाह चंबे दी बूटी मन मेरे मुर्शिद लाई हूं। नबी इस बात दा पानी मिलिया हर रग हर जाई अंदर बूटी शोर मचाया अत जान फुलन पर आई हूँ। जुग जुग जीवे मुर्शिद
ढंग दा होवे आओ तो सही लाहौर दा होवे ते बाहू ढंग दा होवे रब्बा तेरे दरू खैर मंगदा रब्बा तेरे दरू खैर मंगदा दाता लाहौर दा होवे ते बाहू ढंग दा होवे रब्बा तेरे दरू खैर मंगदा रब्बा तेरे दरू खैर मंगदा औखा वेला जिंदगी दा हर हर मोड़ है औखा वेला जिंदगी दा हर हर मोड़ है रब्बा तेरे फजलां दी हर दम लोड़ है रब्बा तेरे फजलां दी हर दम लोड़ है ओ दिल हर दिया तू ही रंगदा रब्बा तेरे दरू खैर मंगदा अल्लाह रब दी तौहीद बुधाईया अल्लाह जी वहदानियत के बयान कयो नबी जो सरदार मिठो मोहम्मद अरबी को फरमाए ओ समाद जी साईं आप जमा अल्लाह की तारीफ तो कया अल्लाह जी हमद बयान तो कया वो तो के पंजो कलाम पढ़ी बुधाई मुझे पैगंबर के वक्त में इयो एक दफो जुमलो पढ़ियो अल्हम्दुलिल्लाह नहमदहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि अदा तारीफ कहनी जब कहनी मदद मानो पे खोटे तवक्कल कैदे मथों करे कवे तो देर को रहमत तवक्कल वाला उत मर्दाने करिए ओ जे दुख तू कुछ हासिल थीवे उस दुख तू ना डरिए इन्ना मअल उसर युसरन इन्ना मअल उसर युसरन यो विरद पकइए ओ बेपरवा दरगाहे बाहू इता रो रो कुछ करिए अल्लाह वारन इयो से कार्य तवक्कल कयो अल्लाह जी जात ते कयो मदद घुरो तरफ का मदद घुरदा रहो तारीफ कयो तो अल्लाह जी तारीफ कयो जब तारीफ दे लायका एक को सोने नबी ये जुमला पढ़या उन्हीं को वो जमात चा जंगलो आए अला कलिमात का तो सुभान अल्लाह जो आवाज है उन्हीं मिचड़े मोहम्मद करीम जो आवाज देखे अल्लाह ताला बेमिसाल बेमिसाल सोहनो बनाया हुआ तो सुभान अल्लाह कह दे सुभान अल्लाह ए जो हसीन के जमील ए दे शर्म मारो तो हजरत हसन बिन मोहम्मद अरबी जो सहाबी पैगंबर जो गुलाम नबी पाक दी मदाह लफ्ज़ ने कलो पयो कवे तो आसन मिन कलम तरकत आईनी वाजमल मिन कलम कल दिन साउन खलक़त मुबर्रअन मिन कुल्ल ऐबिन कअन्नक कद खलक़त कमा तशाउ लम यखलुक़ अर्रहमान मिस्ल मुहम्मदिन अबदन व हक़्क़ अल्लाह यखलुक़ू जुमला जाओ सुभान अल्लाह हजरत हसन के अल्फाज जो तर्जुमा माहे लफ्ज में कया तो जाओ न सुभान अल्लाह ते खुदा के बंदे नक्शो बयान कयो हजरत हसन के अल्फाज जो थोड़ा सो बयान कयो हजरत हसन रज़ी अल्लाह तआला ने जुमले दी तशरीफ फरमाई जाओ सुभान अल्लाह कहे तो इसके साथ किसे जाना हुस्न जमाल देखिए चाहिए जमाल वेखिए ओ जी होते हा आमना दलाल वेखिए इसके साथ किसे दाना हुस्न जमाल वेखिए ओ जी होते हा आमना दलाल वेखिए पुछ पुछ के सोने बोलू रब ने बनाया है बुलंद आवाज पढ़ो जेके नबी जा आशिक बैठा है हथ मथे करे जो बेशक अल्लाह है मुस्तफा के हुस्न के बुधन का बयान है अकीदो अथम मिटे मोहम्मद अरबी जो शान
फरमाया मुंहिंजा मौला असां समूरन के क़यामत में मिठे मोहम्मद अरबी जो पाड़ो नसीब फरमाए जा पुछ पुछ के सुने बोलूं रब ने बनाया है अपना हबीब इंज रब ने सजाया है अपना हबीब इंज रब ने सजाया है हजरत हसन दा ख्याल वेखिए ओ के हो के हामना दा लाल वेखिए एडो मकाम मुंहिंजा अली मुसलमान भाइरो नबियन दे सरदार ज़मात आदो जे वक्त में ये जुमला पढ़या ज़मात छा चंदो आइज़ अला कलिमात कान सोना जेके हाणे लफ़्ज़ पढ़ी मांखे ॿियो दफ़ो ॿुधा मांखे ॾाढो मज़ो पियो ईंदो आहे त सुभान अल्लाह आयो थियो मुनाज़रे करण जे लाइ मुक़ाबले करण जे लाइ पर ये जुमला जो ॿुधई मिठड़ी ज़बान खां ज़बान भी शान वाली चओ सुभान अल्लाह ज़बान मुस्तफ़ा जी कलाम रब्बुल आलमीन जो हज़रत ज़मात छा चवंदो आइज़ अला कलिमात कान सोना ये जुमला वरी मांखे ॿुधा वरी सोने पैगंबर फरमाया अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना पैगंबर से वरी ये जुमला दोहराया उन्हीं वक्त में ज़मात छा चवंदो आहे तो हाथ यादा कान ओ बायो कान अलल इस्लाम सोना ॿियूं ॻाल्हियूं बाद में थींदियूं हाणे हथ ओटे कयो मांखे बि कलमो पढ़ाए करे पंहिंजो ग़ुलाम बणायो इहो कई मुस्तफ़ा जो इख़लाक़ मिठे मोहम्मद अरबी जो प्यार अल्लाह जी ज़ात जो कसम मिठे मोहम्मद अरबी जे प्यार ऐं पैगंबर पाक जे ख़ुल्क़ जी रब पाण तारीफ़ कई आहे ما أنت بنعمة ربك بمجنون وإن لك لأجرا غير ممنون وإنك لعلى خلق عظيم कलमो पढ़ी करे मुसलमान थी तो वने चओ सुभान अल्लाह ए पैगंबर पाक जो इख़लाक़ अग में वाक़िफ़ न हुयो कि मुक़ाबले करण जे लाइ आयो पर जॾहिं साईं जो दीदार कंदो वियो पैगंबर जो इख़लाक़ ॾिसंदो वियो इख़लाक़ मां मुतासिर थी करे सभु कुझु छॾे ॾिनई मिठे मोहम्मद अरबी जो बंदियो चओ सुभान अल्लाह चवे तो नेड़े नेड़े वसदे कई हूंदे गए दूर हद चओ सुभान अल्लाह नेड़े नेड़े वसदे कई हूंदे गए दूर हद भागा वाले दूरों आके थे मंजूर हैं नेड़े नेड़े वसदे कई होंदे गए दूर हैं भागा वाले दूरों आके थे मंजूर हैं फारसी नू अपना बनाण वाले फारसी नू अपना बनाण वाले और रुतबे बिलाल दे वधाण वाले नबी से जे सामो जे वक्त ईंदा विया मिठे मोहम्मद अरबी जो कलमो पढ़ंदा विया रब जो कसम रुतबा हासिल कंदा विया नबी जी गुलामी जे सदके उनके मर्तबा मिली मकाम मिली जो शान मिली जो सुभान अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि था पिया रस्ते ते कोढ़ी बीठी चइजे सुभान अल्लाह गंद खयूं बीठी इंतजार में आ को माण्हू अचे जेको मूंखे बार सिर ते रखे बार खणाए नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सुञाणे कान थी हुजूर पूछा फरमाया मां काने थी वञे के फलाणे महले में मां थी फलाणे कबीले में मुंहिंजा मिट माट अचण मां मक्को छॾी उठी वञा छो थी छॾे के ॿुधो अथम हिकिड़ो जवान पैदा थियो आहे जंहिंजो नालो आहे मोहम्मद उहो अबेदारे वारे दीन खां मना थो करे उहो चवे थो ॿिए कंहिं जे आॾो न झुको झुको त हिकु रब जे आॾो झुको चओ सुभान अल्लाह अला कंहिं जे आॾो झुकूं ॻाल्हायो अलाह जे आॾो ॿिए जे आॾो न झुको ॿिए जा सजदा न कयो ॿिए जे आॾो नज़रो ॾियाज़ न कयो झुको त हिकु रब जे आॾो झुको पोइ तूं काॾे थी वञे
ते मां इन करे मको छॾू थी वञा जीअं उन जो मुंहुं बि न ॾिसां उन मोहम्मद जो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खामोश अम्मा जे तू चवे तो जी इजाजत हुजे तो इहो तोखे बार मां खणी करे जाथे तू वञण चाहे थी ओतरे ताईं मां तोखे बार पहुचाए अचां चओ तो सही चई दे मां खणा तुंहिंजो बार वो तो भली ॻाल्हि आहे तू नौजवान भी आहे ताकत वारो भी आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बार खयो अम्मा पोड़ी वञे थी पई हलंदे ओ जे वक़्त में मंज़िल मक़सूद ते पहुती हुजूर सही के अर्ज़ कई बाबा हिते मुंहिंजो वज़न रखो ही मुंहिंजो महल आहे मुंहिंजा मिट माइट आहिनि नबी अली सरदार उहा ऊंधड़ी हेठ रखी उन खां पोइ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोकिलाइनि था अम्मा पोड़ी चवे थी अबा को तोखे मज़दूरी ॾियां नबी अंबिया सरदार इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरा मिठे मोहम्मद अरबी फरमायो अम्मा ला असअलुकुम अलैहि अजरा इन अजरिया इल्ला अल्लाह मां दुनियादार को मजदूरी वठण न आयो आहियां बल्कि मूंखे मजदूरी ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह सुभान अल्लाह अच्छा मजदूरी बि नथो वठे के न चए भला ॿुधा तूं केरु आहे तुंहिंजो नालो छा आहे जॾहिं अम्मा पोड़ी सवाल कयो अब्बा तूं केरु आहे तुंहिंजो नालो छा आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्गी पिया ख़ैर कोना तुम छा दिले दादू वारो जॾहिं मिठो मोहम्मद अरबी काई ॻाल्हि ॿुधी करे मुर्गी पवंदो हो रब अचे दरवाज़ा जन्नत जा खोले छॾींदो हो चओ सुभान अल्लाह एॾे शान वारो सुहिणो पैगंबर आहे हज़रत अली फरमाईंदो आहे जॾहिं नबी साईं मुर्गी पवनि हा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां टिनि लॻनि मुबारकनि मंझां थोरी विथी हूंदी हुई उन विथी मुंहिंजो नूर लाॻू मारींदो हो इहो महसूस थींदो ॼण सॼो सिज मोहम्मद अरबी जे चपण मुबारकनि मां निकिरी रहियो आहे चओ सुभान अल्लाह एॾो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्गी पिया पाण फरमाइनि त अम्मा ओ मुंहिंजी अम्मा ते जी बाबा ॿुधा तूं पंहिंजो तारुफ़ करा पैसा बि नथो वठे मज़दूरी बि नथो वठे नालो बि नथो ॿुधाए ॿुधा सही केरु आहे तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजे साईं फरमायो अम्मा जे सची पुछे जे मोहम्मद अरबी जे करे मको छॾी वञी आहे उहो मोहम्मद अरबी मां जॾहिं हुजूर पाक सल्लल्लाहु फरमायो मां मोहम्मद अरबी आया अम्मा उनी वक्त में दंड हेठ रखे करे छा चवंदी आहे बाबा पोइ अबू जहल सभु ॻाल्हियूं पूरियूं कंदो आहे हाणे हक़ औरत त मूंखे बि कलमो पढ़ाए करे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾ चओ सुभान अल्लाह नून वल क़लम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून व इन्न लक लअजरन गैर ममनून व इन्नक लअला खुलुक़िन अज़ीम एॾे इख़लाक़ वारो मिठो मोहम्मद अरबी आहे ओ मुसलमान भाइरो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ ॾिसी करे जतन जा जता टोलनि जा टोला थी करे मोहम्मद अरबी जो कलमो पढ़ी करे इस्लाम क़बूल कंदा हे पैगंबर पाक जो इख़लाक़ आहे सारी कायनात वारा पंहिंजा हुजनि परावा हुजनि सजन हुजनि दुश्मन हुजनि अल्लाह जी ज़ात जो कसम मक्के जा मुशरिक मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ त ईअं चवंदा हुआ ओ पैगंबर असां तोखे बार बार आज़मायो आहे कटहर में तोखे आज़मायो आहे वेदे में तो मुस्तफा के आज़मायो आहे मा जर्रबनाका मिरारन इल्ला सिद्क़न व अदला जॾहिं बि असां तोखे आज़मायो आहे तो मोहम्मद अरबी के सचो पातो आहे तू तो सच ॻाल्हाईंदो आहियां सचनि जो दोस्त आहे सुभान अल्लाह मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी ज़िंदगी मुबारक जे लाइ चैलेंज ॾिनी आहे मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम ऐलान कयो मके वारो लबिस्तु फीकुम उमरम मिन क़ब्लिही
अफला ताक़िलून। मां तव्हां में 40 साल ज़िंदगी गुज़ारियो बीठो आहियां, तव्हां मूंखे कीअं पातो आहे? सारा चवण लॻा मोहम्मद तूं सचो आहे, चओ सुभान अल्लाह। पंहिंजा त सचो पिया मञनि, पर दुश्मन बि चवंदा बीठा त मोहम्मद सचो आहे, चओ सुभान अल्लाह। एॾे शान वारो पैगंबर तो असांखे मिलियो आहे, जंहिंखे अल्लाह ताला वॾो मक़ाम ॾिनो आहे, जो नबीयुल अंबिया माना नबियनि जो इमाम आहे। अल्लाह ताला हर पैगंबर खे नबी बनायो आहे। आदम पैगंबर भी नबी आहे, नूह अलैहिस्सलाम भी नबी आहे, मूसा अलैहिस्सलाम भी नबी आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम भी नबी आहे, यूसुफ अलैहिस्सलाम भी नबी आहे, याकूब अलैहिस्सलाम भी पैगंबर आहे। लेकिन इनके मोहम्मद अरबी जी नबूवत उनकी नबूवत में फर्क आहे। वो तबे जा नबी बणजी आया, तालके जा नबी बणजी आया, ज़िले ऐं सूबे जा नबी बणजी आया। लेकिन तोसां जो मिठड़ो मोहम्मद चई सुभान अल्लाह, चई दे मा काना मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। ओ मुझा महबूबा, मां तोखे आखिरी नबी बनायो आहे, तू खातमुन नबिय्यीन, तोखां बाद में ॿियो को नबी अची न सघंदो आहे। क़यामत ताईं तुंहिंजी नबूवत जा नारा लॻंदा रहंदा, चओ सुभान अल्लाह। चई दे सुभान अल्लाह। फरमा गए ये हादी ला नबी बादी, चओ सुभान अल्लाह। असांजो पैगंबर आखिरी नबी आहे, आखिरी नबी आहे, सुभान अल्लाह। पर जॾहिं क़यामत जो मैदान थींदो, मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी फरमायो आहे, पाण फरमाइनि था पिया, इज़ा कान यौमुल क़ियामा कुन्तु इमामन नबिय्यीन। जॾहिं क़यामत जो मैदान थींदो, उन वक़्त में सारा नबी मुक़्तदी हूंदा, सभिनि जो इमाम मोहम्मद करीम हूंदो। इमाम वरी भी तो असांजो नबी आहे, चओ सुभान अल्लाह। नबियनि जे सरदार इहे जुमला बि फरमाइनि त अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू। ओ जॾहिं क़यामत जो मैदान थींदो, सभ खां पहिरियों उथण वारो मां मोहम्मद अरबी हूंदुसि, चओ सुभान अल्लाह। चई दे सुभान अल्लाह। सभ खां पहिरियों मां उथण वारो हूंदुसि। सॼे पासे ॾांहुं सिद्दीक़, खॿे पासे ॾांहुं फारूक आज़म, चई दे सुभान अल्लाह। कुझु त चओ यार, सिद्दीक़, उमर, सुभान अल्लाह। जेके अॼु मूंखे मोहम्मद अरबी सां गॾु भाकुर पातियूं पिया थियनि रोज़े पाक में, चवे थो सिद्दीक़ उमर जी क़िस्मत तूं मैं लख वारी जिंदड़ी वारा बेहश्त कनू वद रोज़ा है जिते मन मौज बहार। शान उन्हां दा तूं क्या पुछदी, ओ जद नाल नबी दे मज़ारा फखरा पल पल पहुंचन, ओ जिता दरूद सलाम हज़ारा। जाते रातनी दरूद सलाम दी वस्तारा। अल्लाह जो कसम आहे, उन्हनि जवाननि जे बख़्तनि सां कंहिंजो भाग मुक़ाबिलो न करे सघंदो आहे। अबू बकर हिकिड़े पासे ॾांहुं, फारूक आज़म ॿिए पासे ॾांहुं। पाण फरमाइनि था हा कज़ा नुबअसु यौमल क़ियामा, असां ईअं उथिया ईंदासीं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ जंहिं वक़्त में क़यामत जो मैदान थींदो, सभिनि खां पहिरियों उथण वारो हूंदुसि त मां मोहम्मद करीम हूंदुसि। अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू व अना क़ाइदुहुम इज़ा वफ़दू। जॾहिं सभु गॾु थी बीहंदा, सुभान अल्लाह। चई दे अना क़ाइदुहुम इज़ा वफ़दू। जॾहिं सभु हिकु जाइ ते जमा थी बीहंदा, आदम अलैहिस्सलाम भी मौजूद, नूह अलैहिस्सलाम भी मौजूद, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह भी मौजूद, ईसा रूहुल्लाह भी मौजूद, मूसा कलीमुल्लाह भी मौजूद। जॾहिं सभु हिकु अना क़ाइदुहुम इज़ा वफ़दू। सब चुप कयो बीठा हूंदा, सभिनि जी क़यादत करण वारो, अॻुवानी करण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि। व अना ख़तीबुहुम इज़ा अनसितू। सुभान अल्लाह। खुदा जी दरबार में पहुचंदा, हिसाब किताब शुरू थींदो।
सब चुप कयूं बीठा हूंदा अना खतीबुहुम इज़ा अनसितू जाते सब चुप कयूं बीठा हूंदा उते ॻाल्हाइण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि व अना मुबश्शिरुहुम इज़ा आयसू ओ जाते सब नौ उम्मीद थी वेंदा उते ॻाल्हाइण वारो ऐं जन्नत जी मुबारक ॾियण वारो अकेलो मां मोहम्मद करीम हूंदुसि हे मिठे मोहम्मद अरबी जो शान पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महान इज्जत अजमत चओ सुभान अल्लाह एॾे शान वारो नबी जेके नबीउल अंबिया जो लक़ब मिलियो जेको सुल्तानुल अंबिया है जेको खतीबुल अंबिया है रब जो कसम इहो शान वारो नबी तो असांखे मिलियो जो अल्हम्दुलिल्लाह अब शुक्र कयूं ना अल्लाह जो शान वारो नबी तो असांखे सुभान अल्लाह नबी ने सरदार फरमायो अन हज़्ज़ुकुम मिनल अंबिया व अंतुम हज़्ज़ी मिनल उमम खबरदार 1,24,000 नबियन की जमात में मोहम्मद कहां के पुखे में आयो है व अंतुम हज़्ज़ी मिनल उमम ऐ तमा उम्मत वाला वरी मां मोहम्मद के पुखे में आयो तो सुभान अल्लाह माना तहां सा जो ताल्लुक नबी साईं सा नबी से जो ताल्लुक जो तहां सा दुआ कयो यो ताल्लुक शाल कब्र में भी कायम रहे हशर में भी कायम रहे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम सुभान अल्लाह हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको नबी साईं जो सौट भी आहे नबी साईं जो जातो भी आहे तो मुस्तफा साईं जो खलीफो भी आहे तो अली साईं नबी साईं जो खलीफो भी आ तो सौट भी आ तो मिठे मोहम्मद करीम जो जातो भी आ तो सुभान अल्लाह इहो अली साईं हज़रत अली फरमाइंदा मां नबी साईं सां गॾु हलां पियो हुजूर से हिकिड़े यहूदी खां कर्ज़ वरितो हो वो आयो वायदे खां भी अॻु में ते मुस्तफा खे पंहिंजो कर्ज़ो वापसि करे ॾे हुजूर से बोलना वायदे में तेना देर आहे ते मां वायदो न सम्झां बस मूंखे ज़रूरत आहे जो पंहिंजा पैसा मूंखे ॾे मां तोखां को उधार त नथो वठां मां तोखे ॾिना अथमि मूंखे पंहिंजो कर्ज़ो वापसि करे ॾे हुजूर से फरमाया हिन वक़्तु मां वटि न आहे जो मां तोखे कर्ज़ो वापसि करे ॾियां के जे नथो ॾेई सघे त मां सां गॾु बीह रहो हज़रत अली थो रिवायत करे चओ सुभान अल्लाह बीह रहो हुजूर से बीह रहिया हज़रत उमर नबी साईं सां गॾु चए दानी दानी छॾ मूंखे या रसूल अल्लाह केरु थींदो आहे जेको तव्हांखे रस्ते ते विहारे तव्हांखे रस्ते ते रोके मुंहिंजे हूंदे ई हुजूर से फरमाए उमर जोश न कर जो सुभान अल्लाह उमर कावड़ न कर सुभान सुभान केजी तरबियत थो करे सुनो नबी उमर कावड़ न कर हुजूर से वेही रहा ज़ुहर की नमाज उते पढ़ियो असर की नमाज उते पढ़ियो मगरिब इशा सुबह जो भी उते यहूदी संगत ने पढ़ो सुभान अल्लाह ते जो पूरे यहूदी तो मोहम्मद ते कर दो ठीक है जे करना तो मत वही तो वणन नहीं दुस हुजूर फरमाया वैसे में तेरा हिन वक्त मां जे जेब में पैसा तो न जो तोखे दिया अच्छा नबी साईं के तो जेतरे ते मां मोटी ना तेतरे ते बैठो रह जाए न मन जाए हुजूर फरमाया ठीक है मां बैठो यहूदी घर दे वियो हज़रत अली चवंदा जॾहिं यहूदी वापसि आयो मां ॾिठुमि त इहे ढोल पैसनि जी भरियूं पियूं ढोल पैसनि अची करे नबी साईं जे आॾो अची रखे के सोना उहे पैसा त छॾियमि पर हे पैसा बि तव्हांजे हवाले थो कयां मूंखे कलमो बि पढ़ायो नबी साईं फरमायसि कल उहे पैसा न पियो छॾे राति मूंखे हिते विहारियो थी ऐं वरी हाणे ॿिया पैसा बि ॾे थो ॻाल्हि कहिड़ी आहे यहूदी चवंदा को सही मां तौरात पढ़ियो बीठो चओ सुभान अल्लाह الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل अल्लाह फरमातो महबूब मां तो जो जिक्र तौरात में भी कयो हो इंजील में भी कयो हो सुभान अल्लाह अञा तुझे में ही नहीं तो जा जिक्र अग में ही थींदा पया हा तो जा जिक्र थींदा पया हा पर तो जे सहाबा जा तस्करा भी मन करे छड्या था तो फरमाए कुरान हो वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अला
वकफा बिल्लाहि शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। ओ मुझा महबूब मां तो जो जिक्र तौरात में कयो इंजील में कयो पर तो जे यारन जो जिक्र भी मां तौरात में करे छजो इंजील में करे छजो वो यहूदी चा तो फरमाए ओ महबूब नबी मां तौरात में पढ़ियो हुयो इंजील में पढ़ियो हुयो नबी सोनो आखिरी नबी हूंदो उन्हीं जो इखलाक एडो सोनो हूंदो जो उन्हीं के मानू जेतरो तंग भी प्या कंदा मानू जफा कंदा हूं दुआ दींदो तो सुभान अल्लाह कदे भी गुस्सो न कंदो कावन न कंदो इन करे माके दिल में ख्याल आयो जे करे मोहम्मद पाक गुस्सो न तो करे तो यकीनन इहो मोहम्मद पाक सच्चो नबी आ सच्चो पैगंबर आ हाने कल को वठी करे मां तवा के तकलीफ दी आ मां ॾाढी कोशिश कई त साईं गुस्सो करे पर तवा मूंसां गुस्सो न कयो आ बल्कि प्यार में ॻाल्हायो आ इखलाक में ॻाल्हायो आ हाने इन करे उहे पैसा मां तवा के छॾिया हे पैसा भी तवा के हदीअ जे तौर ते ॾियां थो ऐं कलमो भी तवा जो पढ़ां थो मां तव्हां जो गुलाम बणजी थो वञा यहूदी कलमो तो पढ़े पाक जैसा कहे तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह। यहूदी कलमा पढ़ी करे मोहम्मद पाक जो गुलाम बणजी थो वञे हे मेरे मोहम्मद अरबी जो खुलकार पैगंबर जो इखलाक पे नजर करने सोनू नबी बाकमाल नजर ईंदो मेराज ते नजर करने तले भी तोखे मुस्तफा बाकमाल नजर ईंदो जेकरे पैगंबर जे मौजूदात ते नजर करने तले भी तोखे सोनू नबी बाकमाल नजर ईंदो चवे तो इमामुल अंबिया बाकमाल 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 सुभान अल्लाह जय जय सुभान अल्लाह एडो मकाम में थे मोहम्मद अरबी जो बाकमाल पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खुल्क भी बाकमाल मौजूदात भी बाकमाल और जो हजरत दाऊद अलैहिस्सलाम खुदा जो पैगंबर और अज़्म नबी और जन्नत में ज़बूर की तिलावत कंदो हो आसमान में जब परिंदा लही करे जिक्र कंदा अल्लाह फरमाए तो ज़बूर और दाऊद ज़बूर पढ़े तो पयो मुंजो किताब एडो कमाल जो परिंदा तो सब जी करे जिक्र मुंजो था कन लेकिन मोहम्मद अरबी जो मकाम है मर्तबो दिसो मुंजे सामने पक्की पे परिंदा जिक्र था कन मोहम्मद अरबी वो शान वारो नबी आ जेकरे मक्के जा काफर पत्थर खणी करे मुठ में था आनन तो उए मुठ वाला पत्थर मोहम्मद अरबी जो कलमो प्या पढ़न करे फरमाई अलम नशरह लक सदरक व वज़अना अनका बिज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक व रफ़अना लक ज़िक्रक व रफ़अना लक ज़िक्रक ओ महबूब मां तो जो तस्वीर बुलंद करे छड़ियो आ जय शय सां तो जी निस्बत थींदी वई आ जे मक्के पाक में तो जो कदम मुबारक लगो आ मां उते ऐलान कयो आ कवे तो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद लक़द ख़लक़नल इंसान फी कबद कवे तो मक्के पाक जबरन जे करे मां कसम न खयो आ मां ज़मज़म जे पानी जे करे कसम न खयो आ मां सफ़ा ऐं मरवा जबल जे करे कसम न खयो आ इन करे कसम तो कणा व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद जाते तो मुस्तफा जा कदम मुबारक लगंदा हुया उन पहाड़न जो जिक्र भी मारब कुरान में करे छड़ियो आ तो सुभान अल्लाह एडो मकाम बिचे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगंबर पाक चादर पाए रबुनी चादर जो जिक्र कुरान में करे पैगंबर पाक कम्बल पाए रबुनी कम्बल जो जिक्र कुरान में करे फरमाया अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल
इल्ला कलीलन निस्फहु अब इनकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला। हर तरफ नजर कंदो अल्लाह ताला मुझे मोहम्मद अरबी के पाक कमाल बनायो ये कुरान अल्लाह जो किताब है मुझे मोहम्मद अरबी दी सीरत अब में भी किताब आऊं तौरात अल्लाह जो किताब है इंजील अल्लाह जो किताब है ज़बूर अल्लाह जो किताब है। अल्लाह फरमातो मूसा पैगंबर जी परवरदिगार उम्मत के कहो तौरात दी तिलावत भी कंदा रहना इनकी हिफाजत भी कंदा रहना। अल्लाह फरमाए तो ओ ईसा पैगंबर जी परवरदिगार उम्मत के कहो इंजील की तिलावत भी कंदा रहना इनकी हिफाजत भी कंदा रहना। अल्लाह फरमाए दाऊद पैगंबर जी परवरदिगार उम्मत के कहो ज़बूर की तिलावत भी कंदा रहना हिफाजत भी कंदा रहना। पर जरे कुरान जो नंबर आयो अल्लाह फरमाए महबूब जी परवरदिगार उम्मत के जो तिलावत कहां कंदा रहे हो बल्कि हिफाजत न पाण कंदो मामा सल लौमा तअतीना बिल मलाइका इन कुंत मिनस सादिकीन मा नुनज़्ज़िलुल मलाइका इल्ला बिल हक़ वमा कानू इज़म मुनज़रीन इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से बोला तो इनके नाज़िल भी मां पान कयो आ जिनकी हिफाजत जो जिम्मो भी मां अल्लाह पान खयो आ तो सुभान अल्लाह जिनजो केरा मुहाफ़िज़ दीदार कर अखियूं भी ठरी पवनी चओ तो सही केतिरा आया मस्जिद खत्म कंदा से मदरसा बंद कंदा से आज जो नालो निशान ही कोने कुरान अज भी पढ़ती रहे हो तो सुभान अल्लाह जिनजो मुहाफ़िज़ केरा तो केरा मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। मदरसा में कुरान की तिलावत थी रही है जलसा में कुरान की तिलावत थी रही है कुरान अल्लाह जो किताब दिया है मुझे मोहम्मद पाक की सीरत दिया है तो सुभान अल्लाह। अल्लाह से कोसा के अता फरमायो जो एडो वडो मकाम एडो वडो रुतबो जो फरमायो जरे क़यामत जो मैदान थींदो सब नबी भी हिक जाते हुंदा उनकी उम्मत भी उन जाते हुंदी फिरी फिरी करे सब हजरत आदम के दरवाजे ते वेंदा या आदम अंत अबूना तो असा जो बाबू तो अल्लाह जो खलीफो फरिश्तन तो सजदो कयो अल्लाह जो हुकुम सा रब तो जो एडो शान कयो इश्कालना इंद रब्बिक शफात कर असांजी ताकि असांजी जान आज़ाद थे हिते ॾाढी तकलीफ़ आ सिज जी तपश असां खे ॻारे रही आ मेहरबानी कर शफात कर। आदम अलैहिस्सलाम जो मूंखे ताक़त न आहे जो मां रब जे साम्हूं कलाम कयां वञो नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ जे साढा 900 साल रब जी वहदानियत के बयान कयो आ उन जे दरवाजे ते वञो वो तहांजी शफात कंदो वञो सब फिरी करे नूह अलैहिस्सलाम जे दर ते ईंदा या नूह ओ नूह पैगंबर तू अल्लाह जी वहदानियत बयान कई आ रब जो जिक्र कयो आ कौम खे ॾाढो समझायो आ इश्फालना इंद रब्बिक शफात कर। हज़रत नूह अलैहिस्सलाम जवाब ॾिनो मूंखे ताक़त न आहे एॾो अल्लाह जी ज़ात के जोश हूंदो रब जी ज़ात के जलाल हूंदो जो नबी भी चवंदा असांखे ताक़त न आहे तू ऐं मां छा दुआ कयो अल्लाह ताला शल क़यामत के मैदान में पंहिंजो फज़ल फरमाए आमीन कयो या अल्लाह से पंहिंजो फज़ल फरमाए इन जे करे नबी से दुआ सिखारी अल्लाहुम्मा हासिबनी हिसाबन यसीरा अल्लाह आसानी से हिसाब कजा साहबात जो सही वो आसानी से हिसाब किए थींदो फरमाए अल्लाह मीज़ान तो खोले दिसे भी सही मलाइक दिसन नबी दिसन पर अल्लाह गण न करे इन्हीं के आसानी जो हिसाब के हुआ जैसा रब गण न कई जन तुनी ते पंजो फजल कई जते फजल कई मुझे ला रब जन्नत का दरवाजा खोले हजरत नूह अलैहिस्सलाम जवाब दी दो के ताकत न है जो रब के समुगर है कारे वजू
कि वञो इब्राहिम अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते ईंदा इश्फाना इंद रब्बिक हत्ता युरिहना मिन मकानिना जल्दी कर रब जे साम्हूं हली करे शफाअत कर इब्राहिम अलैहिस्सलाम के जो मूंखे ताक़त न आहे जो मां रब जे साम्हूं कलाम कया काॾे वञूं कि वञो मूसा अलैहिस्सलाम जे दरवाज़े ते मूसा अलैहिस्सलाम वटि ईंदा इश्फाना इंद रब्बिक हत्ता युरिहना मिन मकानिना मेहरबानी कर शफाअत कर जे मूंखे ताक़त न आहे जो मां रब जे साम्हूं कलाम कया अल्लाहु अकबर कबीर नबी भी जवाब ठारे काॾे वञूं कि वञो ईसा अलैहिस्सलाम ॾे ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पैगंबर आहे बीबी मरियम जो लख़्त जिगर आहे ऐं अल्लाह जे कुदरत जी दलील आहे रब हज़रत ईसा खे बग़ैर अबे जे पैदा कयो अथव सुभान अल्लाह बग़ैर पीउ जे इहा रब जी ताक़त अथई रब जी कुदरत अथई वञो हज़रत ईसा जे दरवाज़े ते ईंदा ईसा अलैहिस्सलाम खे चवंदा इश्फाना इंद रब्बिक हत्ता युरिहना मिन मकानिना मेहरबानी कर शफाअत कर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मूंखे ताक़त न आहे जो मां रब जे साम्हूं ॻाल्हायां जे भला सभु जवाब था जो काॾे वञूं सुभान अल्लाह ईसा अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ ॿुधो वलाकिन मुहम्मदन सल्लल्लाहु तू भी चो ये वफादारी कर ये जुमला पढ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा वलाकिन मुहम्मद ईसा इब्ने मरियम सारी कायनात सारे उम्मतों की मौजूदगी में नबियन की मौजूदगी में ऐलान कंदो वञो उन्हीं मुहम्मद जे दरवाज़े ते जंहिंजे दर खां अॼु ताईं कोई खाली न मोटियो आहे उहो मुहम्मद आहे तो सुभान अल्लाह मुहम्मदन वलाकिन मुहम्मद वञो मुहम्मद पाक जे दरवाज़े ते मुहम्मद पाक तव्हांजी शफ़ाअत कंदो इमामुल अंबिया रहमत दो आलम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सारी कायनात वारा मुहम्मद अरबी जे दरवाज़े ते ईंदा साईं पोइ तव्हां छा कंदा वे पाण फरमाइनि था फ़ख़र तो साजिदल लिल्लाह मां रब जो सजदो कंदुमि मक़ाम महमूद जे मिंबर ते वेही करे सुभान अल्लाह अल्लाह की तहमीद जो सजदो हूंदो हमद जो सजदो हूंदो सुभान अल्लाह ताज़ीम जो सजदो हूंदो मां रब जो सजदो कंदुमि तमामु डिघो सजदो कंदुमि डिघो सजदो कंदुमि पोइ रब जे तरफ़ां ऐलान थींदो इरफा रासक या मुहम्मद सल तो ताम कुल तुस्मा इश्फा तो शफ़ाअत ओ लौलात जा नबी समावात जा नबी फर्शन जा नबी अर्शन जा नबी मुंह मुबारक मथे कर पैगंबर हाणे घुर तो जो कम दियन मुंहिंजो कम ओ महबूब चवण तो जो कम कबूल कर मुंहिंजो कम इशारो करण तो मुहम्मद अरबी जो कम जन्नत जा दरवाजा खोले करण अल्लाह जी ज़ात जो कम फरमाया तो मां शफ़ाअत कंदुसि पंहिंजी उम्मत जी चओ सुभान अल्लाह मिठो मुहम्मद अरबी क़यामत जे मैदान में शाफी थींदो पैगंबर पाक जी शफ़ाअत चओ सुभान अल्लाह कवे तो जदा दे गुनाहे तू तबहे बुक बुक हंजूरों दू शफ़ाअत दा ख़यालां दे शफ़ाअत दा ख़यालां दे दिल पूशाद कर बहदू जदा बेचैन दिल होंदे मदीना याद कर बहदू एदे शान वारो पैगंबर जो क़यामत जे मैदान में भी देखो सारी कायनात जो इमाम होंदो वो मोहम्मद करीम है जंहिंखे अल्लाह ताला शफ़ाअत भी बाकमाल नसीब फरमाई है पैगंबर शफ़ाअत कंदो वेंदो अल्लाह ताला जन्नत जा दरवाजा खोलींदो वेंदो चओ सुभान अल्लाह हुज़ूर फरमायो सब जी शफ़ाअत कंदुसि पर उनकी शफ़ाअत मां मोहम्मद न कंदुसि जन दुनिया में रब सां गॾु वेठे भाईवार कयो आहे माना मुशरिक जी शफ़ाअत चई दे चओ मुशरिक जी शफ़ाअत हेरे तवज्जो कर आखिरी ॻाल्हि कयूं अब ही छा आहे सबे ॻाल्हायो और जल्दी ख़त्म थो थिए तव्हां बि चुरपुर शुरू कई आहे हेरे तवज्जो कर ही छा आहे हथ मथे करे चओ छा आहे जोर सां चओ छा आहे क़ुरान ही कुरान अल्लाह जो किताब सारी कायनात का वधीक अल्लाह ताला
कुतबन का, अब्दालन का, शहीदन का, इमामन का, सिद्दीकन का रब साईं शान मथे नबियन जो कयो आहे। ईअं आहे न वाह, सभिनि खां शान नबियन जो मथे आहे न, वरी नबियन खे गॾु कर त सारे नबियन में मिठे मोहम्मद जो शान मथे आहे। हाणे ॿुध, अल्लाह साईं क़ुरान पाक में नबियन सां ॻाल्हायो आहे। चओ सुभान अल्लाह। एॾे तवजो कर, छा थो फरमाए क़ुरान? चवे थो वतिलका हुज्जतुना आतैनाहा इब्राहीम अला कौमिही नरफउ दरजातिम मन नशा इन्न रब्बक हकीमुन अलीम ववहबना लहू इसहाक व याकूब कुल्लन हदैना व नूहन हदैना मिन क़ब्ल व मिन ज़ुर्रियतिही दाऊद व सुलैमान व अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन व ज़करिया व यहया व ईसा व इलियास कुल्लुम मिनस सालिहीन व इस्माईल व यसा व यूनुस व लूता व कुल्लन फज़्ज़लना अलल आलमीन। अल्लाह साईं हिक्का सूरत, हिक्को सिपारो, हिक्को रुकू। तो सुभान अल्लाह। पता तरा सुबह जो वनो साईं काए साहब मोदी साहब ने पूछो पिया तो मौलवी साहब बना हिक्के रुकू को का तो तिलावत कई या सबे कुरान में गड़ करे ये नाला पढ़ दो। मैं कबे जे कम बात दिल में क्या या आयत पढ़ी पासे में गड़ तो हमरा देखे भाई सूफी साहब सूफी जो गाले में अजीब हुई न बे के कान में छा तो कि जाई हिक्के रुकू में इन आयतूं आहिनि न मौलवी साहब सबे कुरान में गड़ करे गद करे पढ़ो वेंदो। हिक्को रुकू, हिक्का सूरत, हिक्को पारो। ऐं अल्लाह से नबियन सां थो ॻाल्हाए, छा थो चवे? ओ नबियन जी जमात जेके मां नाला वरिता, इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम, ज़करिया अलैहिस्सलाम। ओ नबियन जे जमात जी परवरदिगार फरमाए खबरदार तव्हां सारी जिंदगी मां रब जी तौहीद बयान कई आहे। चओ सुभान अल्लाह। अदा नबियन जी तौहीद बयान कई आहे, अल्लाह जी तौहीद रब जी वहदानियत के बयान कयो आहे। पर रब से चवे तो ओ नबियो लौ अशरकू लहबत अन्हुम मा कानू यामलून। ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम मान नबी के चई छयो हो जेकरे दुखो वक्त तहां ते अची वने कदे भी तहां करे तो कोन सकदा वे, पर जेकरे दिल फर्द वल महाल कदे तहां इन कयो खणी मां रब के छड़े करे रुगो दुखे वक्त में बे जो नारो हयो वे तो मां रब तहां नबियन जा अमल भी खत्म करे दे। कुरान के काले करे कुरान सच्चो आ। तो कुरान मुस्तफा जी सीरत या तो मुस्तफा करीम नबूवत वाले जमाने में पांजे वाज में तबलीग में अल्लाह जी जात जी सुञाणप कराई आ। खुदा जी जात जो कसम आ असा जो अकीदो ईमान आ मुस्तफा जो वाज भी सच्चो आ, पैगंबर जी नबूवत भी सच्ची आ, मुस्तफा जो मेराज भी सच्चो आ, मिटे मोहम्मद पाक जा मौजूदा भी सच्चा है, मिटे मोहम्मद करीम जा सहाबा भी सच्चा है, तो मिटे मोहम्मद करीम की शफाअत भी सच्ची आ। अल्लाह से अमल की तौफीक बख्शे। जो कुछ मुला है रब से माशाअल्लाह अने इत्मीनान आराम से नहीं रहो। दुआ साईं मेरे के साहब रहमतुल्लाह अलैह की निशानी। चो सुभान अल्लाह। कई दे सुभान अल्लाह। इंशाअल्लाह अज़ीज़ साईं नौजवाना तहां जे सामने अल्लाह जो कुरान पढ़ दो इंशाअल्लाह अज़ीज़ साईं मेरे को साहब रहमतुल्लाह अलैह तहां के याद इंदो। चो सुभान अल्लाह। दिल जे तवज्जो सां दिल जमी सां रही करे साईं जो बयान ॿुधो। दुआ आखिर में थींदी। वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।